दुनिया के बि पाण जेका शइ ॾींदासीं दुनिया बि उहा शइ पाण खे ॾींदी दुनिया खे इज़त ॾींदासीं दुनिया पाण खे इज़त ॾींदी ठीकु आहे त दुनिया सां एतिराम सां हलो त दुनिया बि तव्हां सां एतिराम सां हलंदी ऐं दुनिया में तव्हांखे ॿ शयूं ज़िंदगी में कामयाबु कंदियूं ॿ शयूं उहे कहिड़ियूं शयूं आहिनि हिकु इल्मु ऐं ॿियो एतिराम इहे ॿ शयूं दुनिया में तव्हांखे कामयाबु कंदियूं ऐं इहे ॻाल्हियूं जेके मां ॿुधायूं आहे हिन ते अमल कयो हिन ॻाल्हियुनि खे पंहिंजी आदत बणाए छॾियो बाक़ी वधीक इंशाअल्लाह मां मथे लेक्चर में तव्हांखे डिलीवर कंदुमि ऐं हिन खां वधीक कुझु वज़ाहत कंदासीं एतिराम बाबति ऐं हुन मथे लेक्चर जो टॉपिक इल्मु ते तव्हांखे सम्झाईंदासीं छो त दुनिया में ॿ शयूं कामयाबु कंदियूं हिकु इल्मु ऐं एतिराम मां एतिराम जे बारे में बि ॿुधाईंदुमि ऐं इल्मु जे बारे में बि वधीक ऐं मूंखे यकीन आहे तव्हां हिन ॻाल्हियुनि ते अमल कंदो ऐं अमल करण ई तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे